नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के दादू मां खबर ईंदड़ दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमेर रुबाब चांडियो जे पी मुख्तार अली चांडियो ॾाॾे करमुल्ला ऐं चाची काबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी, जंहिं सिलसिले में उमेर रुबाब ऐं सरदार चांडियो अदालत में पेश थिया। ॼोकी ॿुधणी ते सरदार चांडियो जा माण्हू बि गॾु पहुता ऐं पुलिस में बि नरमी कई वई। ॿुधणी वक़्त बुरहान खान जो वकील वालिद जी तबियत ख़राब हुअण जी दरख़्वास्त ॾेई हलियो वियो। अदालत वकील जी गैर मौजूदगी सबबि ॿुधणी 20 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी ऐं ईंदड़ ॿुधणी में MPA सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान खान जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते दलील पेश कया वेंदा। ॿुधणी मुलतवी थियण बाद उमेर रुबाब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अदालत खे गुज़ारिश आहे त केस हलायो वञे। अदालत ॿिन्ही भाइरनि खे ॾोही त करार ॾेई छॾियो ऐं संदन नाला बि केस में शामिल कया विया आहिनि। उमेर रुबाब चयो त ही जागीरदार वॾेरा बेगुनाह माण्हुनि जा कातिल आहिनि। नाज़िम खे बेगुनाह क़त्ल कयो वियो। वॾेरनि जागीरदारनि सां हिकु हिकु थी विढ़ंदासीं त मारिया वेंदासीं, इज्तिमाही तौर ते विढ़ंदासीं त पोइ ख़ामोश थींदा ऐं इनकलाब ईंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।